मुंहिंजी पोस्टिन ते ईंदा कयो। मां कॾहिं कॾहिं शादियुनि जा तावीज़ बि लिखंदो आहियां। खिल भोग मज़ाक मस्ती छेड़नि जी निशानी आहे ऐं शादीशुदा वीचारा ते पंहिंजे पापनि में पूरा आहिनि। कदम कदम ते खत्म खत्म थे ओ एतबार दुनिया का। ॻाल्हि ॿुध कहिड़ी? पाण खे ऐं पंहिंजे घर वारनि खे अरबी ॿोली सेखारे छॾियो। छो? जीअं तव्हांजे घर में जहिड़ो थिए त पाड़े वारा सम्झनि त हिननि जे घर में इबादत थी हले। दिल त चेती रोज़ तुंहिंजे दर ते रेड़ो बीहारे तुंहिंजो दीदार कयां, पर छा कयां तुंहिंजो पीउ ओधर ते भाॼी वठण खां मुड़े ई नथो। कदम कदम ते खत्म खत्म थे ओ मां हिक गूंगी छोकिरी सेट कंदमि दोस्तो। न उहो कंहिं सां ॻाल्हाईंदी न मुंहिंजो मूड ई ख़राब थींदो। अगरि तव्हां बेरोज़गार आहियो ऐं तव्हां वटि का नौकिरी न आहे, तव्हां अचो असांजे टीम जो हिसो बणिजी वञो। इंशाल्लाह सभु गॾिजी पिनंदासीं। खणी आयो आहे बेटी? हा साईं। तोखे ख़बर आहे त तुंहिंजे घर में छा हली रहियो आहे? साईं छा हली रहियो आहे मुंहिंजे घर में? तुंहिंजे घर वारीअ जो चक्कर तुंहिंजे पाड़े वारे सां हली रहियो आहे। हाँ? ऐं तुंहिंजा जेके ॿार आहिनि न उहे बि पाड़े वारे जा आहिनि। ऐं हा, इहा तुंहिंजी घर वारी जल्द तोखे छॾे वञण वारी आहे। फ़कीर साईं इहा ख़बर तव्हांखे कीअं पई? मूंखे हिन मिटीअ मां ख़बर पई, मिटीअ मां। पर फ़कीर साईं इहा मिटी त मां तव्हांजे घरां खणी आयो आहियां।